खोड़ सारा असांजा दोस्त चवंदा आहिनि त अल्लाह साईं जी मदद कीअं ईंदी। दोस्तो इन वीडियो ॾिसण खां पोइ तव्हांजे जेको आहे सो अल्लाह ते यकीन बि जेको आहे सो कामिल थी वेंदो। हे ॿ नंढड़ा छोकिरा आहिनि फ़लस्तीन जा, जेके बुख ऐं उञ जा सतायल आहिनि, जेके दरिया जे किनारे अची सोचियूं त असां का मच्छी या का शइ पकिड़े करे पंहिंजे बुख पेट जी बुख जेको आहे सो मारियूं, लेकिन जीअं जो इहे दरिया जे पासे आया अल्लाह ताला जो निज़ाम हरकत में आयो। जेके बि मच्छियूं हुयूं उहे पाण ई अची किनारे ते पुगियूं ऐं ईअं ई चवनि पिया, ईअं सम्झो मच्छियूं त अचो फ़लस्तीन जा नंढड़ा असांखे वठी करे खाओ, अचो फ़लस्तीन जा नंढड़ा असांखे वठी खाओ। हिन वीडियो में तव्हां ॾिसो पिया था त मच्छियूं कीअं समुंड मां निकिरी करे किनारे ते अची जेको आहे सो ईअं ज़ोरी पाण खे उन्हनि ॿारनि जे तरफ़ पिया छिकनि। इहा अल्लाह ताला जो करिश्मो आहे ऐं अल्लाह ताला जी कुदरत आहे। दोस्तो वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो।